जय झूलेलाल। मां मोहित सतपाल तव्हां सभिनी जो स्वागत तो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 15 जनवरी 2024 सूमर जो ॾींहुं, हिंदू महीनो पौष मास शुक्ल पक्ष जी पंचमी तिथि। तव्हां सभिनीनि खे मकर संक्रांति जी जाम जाम वाधायूं हुजनि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते काई न काई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, जंहिंमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु कार्यस्थल ते धन प्राप्ति जा सुठा योग भी बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त डप या घबराहट महसूस थियण जी आशंका आहे। कार्यस्थल ते उन्हनि जो ॾींहुं सुठो गुज़रंदो। ओवरऑल ॾींहुं अॼु जो सुख सां ई गुज़रंदो। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज़ जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा भी सुठा योग बीठल आहिनि, पर हुननि खे पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गाय खे चारो खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि जो अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो। अगरि बीमारी हली रही हुजे त उन्हनि जो भी नाश थी वेंदो। कार्यस्थल ते भी धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते या पंहिंजे घर वारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। मन अॼु हुननि जो तमामु ख़ुशि रहंदो, त ॾींहुं सुखपूर्वक गुज़रंदो। कार्यस्थल ते भी तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु घर मां निकिरण खां पहिरियों महामृत्युंजय मंत्र जो जाप करे निकिरंदा त बहितर रहंदो। अॼु भगवान शिव जी उपासना तव्हां जे लाइ तमामु लाभदायक थींदी। हुन सां तव्हांखे धन प्राप्ति भी थींदी ऐं तव्हांजो स्वास्थ्य भी सुठो रहंदो। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त थोड़ी ही लापरवाही सां कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। हुननि खे अॼु पंहिंजे गले जो ऐं अखियुनि जो तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी। अॼु भगवान हनुमान जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति थियण जो ॾींहुं साबित थींदो। अटकियल कोई कम भी पूरो थियण जी संभावना आहे। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। धनु राशि। धनु राशि वारनि खे अॼु पंहिंजे दोस्तनि मां या पंहिंजे रिश्तेदारनि मां काई न काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। कार्यस्थल ते भी तव्हांखे धन प्राप्ति जा सुठा योग बीठल आहिनि, त अॼु जो ॾींहुं तमामु आनंददायक हूंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु पंहिंजे हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत पवंदी, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठल आहिनि। अॼु मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तव्हांजो स्वास्थ्य अॼु सुठो ई रहंदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं कार्यस्थल ते भाग्य पूरो साथ ॾींदो। भाग्योदय थियण जो ॾींहुं साबित थींदो, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते तमामु ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई वॾो गंभीर रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। अॼु भगवान शिव जी उपासना जे साण साण हनुमान चालीसा जो पाठ करण तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। मीन राशि। मीन राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं कोई भी वॾो कार्य या वॾो इन्वेस्टमेंट हुननि खे अवॉइड करणो आहे, न त धन हानि थियण जी आशंका आहे। अॼु जेतिरो थी सघे पंहिंजे वाणीअ ते भी कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। त अॼु जो ॾींहुं ओवरऑल तव्हां जे लाइ साधारण रहंदो। हिन करे तव्हां अॼु जो ॾींहुं शांतीअ सां ई कढंदा त बहितर रहंदो।
अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। मकर संक्रांति त तव्हां सभिनीनि खे मकर संक्रांति जी जाम जाम वाधायूं हुजनि। त अॼु जीअं सूर्य मकर राशि में अची वियो आहे, धनु राशि में वञण सां खलमास चालू थी वेंदो आहे, जंहिंमें कोई बि नओं कमु शुरू करणु अवॉइड कबो आहे। पर जीअं ई सूर्य मकर राशि में अची वेंदो आहे त उत्तरायण चालू थी वेंदो आहे ऐं चवंदा आहिनि कि जेको बि नओं कमु माण्हू उत्तरायण में चालू कंदो आहे उहो सदा ई फलियल फूलियल रहंदो आहे। त तव्हां कोशिशि करे अॼु सुबुह जो उथी करे पंहिंजे सनानु करण महिल थोरो गंगा जल विझी करे अगरि सनानु कंदा त बहितर रहंदो। छो त चवंदा आहिनि कि जेको बि माण्हू मकर संक्रांति जे ॾींहुं गंगा सनानु कंदो आहे उनखे तमामु पवित्रता जी ऐं पुण्य जी प्राप्ति थींदी आहे। साण ई साण इहो यादि रखिणो आहे कि कोई न कोई मंदिर ज़रूरु वञिजो। तिरनि जो दान अॼु तमामु महत्वपूर्ण मञियो वेंदो आहे। साण ई साण चवंदा आहिनि कि जेको माण्हू भांडा जेके स्टील जा या चांदीअ जा भांडा दान कंदो आहे उन्हनि खे अक्षय फल जी भॻवान प्राप्ति कराईंदा। त हिकु दफ़ो वरी तव्हां सभिनीनि खे मकर संक्रांति जी जाम जाम वाधायूं हुजनि। अचो त ॾिसूं छा अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे कमलेश जी जो, जेके मुंबई महाराष्ट्र जा रहंदड़ आहिनि ऐं हुननि जो सवाल आहे कि हुननि जो स्वास्थ्य तमामु सुठो नथो हले। त कमलेश जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे नित्य ई हनुमान जी उपासना करणु खपे। साण ई साण हनुमान चालीसा जो पाठ मंगलवार ऐं छंछर जे ॾींहुं तव्हांखे हनुमान मंदिर वञी करे दर्शन वठी करे हुननि जो सिंदूर पंहिंजे मस्तक ते ऐं गले में लॻायो। विश्वास रखो तव्हांजे स्वास्थ्य में सुधारो चालू थी वेंदो। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधी प्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।